मूसा खे जेकॾहिं ख़ौफ़ आहे त उहो इहो ई त हू सिर्फ़ु पंहिंजी औलाद खे बचाइणु चाहे थो ऐं हीउ वक़्तु आहे मूसा खे सिधो करण जो। जेकॾहिं हिन वक़्तु मूसा न सुधरियो त इहो बि शुक्र आहे त मुंहिंजी परेशानी तोखे नज़र त आई। हिकु औरत जो फर्ज़ आहे त उहा मुड़ुस खे ऐं मुड़ुस जी मजबूरियुनि खे कुझु सम्झण जी कोशिश करे। ऐं मुड़ुस मथां को बि फर्ज़ न आहे। तूं नौजवान बि आहे, ख़ूबसूरत बि आहे, ज़ाहिर आहे अंकल ऐं नाज़ मूं सां ई कंदे, पर जेकॾहिं मां बि ज़िद ते हुजां ऐं तूं बि ज़िद जे घोड़े ते हली त पोइ हिन हवेली जो वहिंवार कीअं हलंदो ॿुधाए। मां 10 चक्र पंहिंजी ग़लती मञी चुकी आहियां। उस्तादरी, जेकॾहिं ग़लती जो तोखे अहसास बि आहे त मूं तोखे माफ़ करे छॾियो। जेतिरो मूंखे पछतावो आहे ओतिरो ई मुंहिंजे पीउ खे बि। दादली, इहो जेको तुंहिंजो पीउ आहे इन ई तुंहिंजो घर बर्बाद कयो आहे। ख़ुदा जे वास्ते हाणे इन खे विसारे छॾ। बाबा मुंहिंजी ज़िंदगी आहे। जेतिरो वक़्तु तूं पीउ माउ जे घर में आहीं त सभु कुझु तुंहिंजा हुआ। जॾहिं ज़ाल मुड़ुस जे घर में ईंदी आहे त उनजो सभु कुझु मुड़ुस हूंदो आहे। पीउ सां उनजो अहिड़ो नातो न आहे रहंदो। जेकॾहिं तूं बाबा खे माफ़ कंदे त उन में बि तुंहिंजी नेकी आहे। मूंखे नेकी न पंहिंजी ज़िंदगी घुरिजे। जेकॾहिं तुंहिंजो पीउ हिन हवेली में आयो त पोइ हिकु दफ़ो ॿीहर तव्हां मूंखे मारण जी साज़िश कंदा। चयमि त असांजी इहा वॾी ग़लती हुई। इस ॻाल्हि बता दे। जॾहिं मूं तोखे चयो त तुंहिंजे पीउ खे मूं माफ़ करे छॾियो आहे त पोइ बार बार चवण में फ़ाइदो कहिड़ो। हा, बाक़ी मां पोइ ज़िंदा मां बि नथी रही सघां। कीअं सम्झायां तोखे मां? दादली कीअं सम्झायां? मां तुंहिंजी ता ज़िंदगी नौकरानी थी रहंदसि। तूं सिर्फ़ु बाबा खे हिकु चक्कर माफ़ कर। दादली, मूं त तोखे दिलि जी राणी बणाए रखियो हो, पर तो उन ॻाल्हि जो ग़लति मक़सदु कढियो। अॻियुनि ॻाल्हियुनि खे विसारे नथो सघिजे। दादली, सभ खां पहिरियां तूं पाण खे बदिलाइण जी कोशिश कर। थी सघे थो त मां तुंहिंजे रवैये मां मुतासिर थी तुंहिंजे पीउ खे माफ़ करे छॾियां। बसि सिर्फ़ु पाण खे बदिलाइण जी कोशिश कर। तुंहिंजे पीउ खे माफ़ी ॾेई मां हिते वठी वेंदुसि। बसि तूं पाण खे यार मजू छा सोचियो होसीं ऐं छा थी वियो? न रखे तोखे कहिड़ी परवाह आहे? तुंहिंजे मथां हिकु अधु केस आहे। साल ॿिनि में तूं ॿाहिरि निकिरींदे। मां त हिते 2 ॾींहं बि वेहण नथो चाहियां ऐं तूं वरी साल ॾेढ जी पियो ॻाल्हि करी। खेर मूंखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे। धोखो आहे या हाकिम खान कॾहिं कंहिंसां भलाई कई आहे? ॿुधाए मूंखे, जो तोसां ई मूंसां भलाई कंदा। चाचो गहणो त चइबो, धोखो हू कोन कंदा। मजू दिलावर ऐं हाकिम खान DSP मथां थोरो करण लाइ असांखे इस्तेमालु कयो अथनि। बुझो मां जेकॾहिं खान जे ॿिए ॾांहुं जो ॾस ॾिए थो, थी सघे तो रियायत थी वञे। इहो ॾांद? हा, असांखे पहिरें ॾांद जी ख़बर न आहे ऐं तव्हां ॿिए ॾांद जी था ॻाल्हि कयो। वाहिद खान, असांखे हथ सां फासायो वियो आहे। सम्झां थो त तव्हां इज़त सां सची कोन कंदव। साहब, अजायो पंहिंजो ऐं असांजो वक़्तु था बर्बाद कयो। वक़्तु असुल हक़ीक़त त तव्हांखे ॿुधाए चुका आहियूं। जेकॾहिं तव्हां चोर न आहियो, दांद सां गॾु दिलावर खान जो ताक़त ते तव्हां कीअं पुॻो? साहब,
असां त पुलिस में हथ ॾियण पिया चाहियूं, हथ। मजू पुलिस में हथ ॾे। जॾहिं ॿियनि में ठा थी सघे थो, ॿिया ॾोह छॾे सघनि था, त पोइ मजू खे ई मूंखे छो नथो माफ़ कयो वञे? तव्हांखे तॾहिं माफ़ी मिलंदी जॾहिं तव्हां असुली सच्चाई ॿुधाईंदो। असुल हक़ीक़त त ॿुधाए चुका आहियूं साहब। पोइ भली लोड़ियो, अञा बि रिमांड में तव्हांखे 12 महीना पूरा लोड़ाईंदासीं। असांजे मथां को बि फ़र्क़ु कोन थो पवे, तव्हांजी मर्ज़ी, जेको वणेव सो कयो। असां जहिड़ा घर तहिड़ा हिते। यार समझ में नथी अचे, समझ में अचे त दांत दिलावर खान जे ॻोठ मां निकितो कीअं? न पहिरों बि उते ई लॻो, असां ग़लति तरफ़ निकिरी वियासीं। न दरिया न, मुंहिंजो शक अञा बि मूसा खान तरफ़ आहे। हा खान चोर मूसा खान हुजां त दांत कोराए छॾियां। खान जंहिं तव्हांखे ॾसु ॾिनो त दांद होशू हटाइनि, उहो पहिरें नंबर जो कूड़ो आहे। केॾो बि कूड़ो छो न हुजे अमीर, पर हू खान सां कॾहिं बि कूड़ो कोन हणंदो। असांखे कमु दांद सां खान सो मिली वियो। मञा थो त दांत चोर मिलिया आहिनि, पर असुल चोर ऐं हिकु दांत अञा ग़ाइब आहे। वॾा, जेकॾहिं हक़ीक़त ॼाणणु चाहियो था पोइ दिलावर खान सां छो नथा मिलो? इहो ई सोचां पियो त दिलावर खान सां मिलजे, पर ज़मीर जे फॾे खां पोइ दिलावर खान मथां बि एतबार नथो करे सघिजे अमीर। मञा थो त दिलावर खान साफ़ उभे हुजे, पर थी सघे थो त विचां कमु हाकिम खान कराए रहियो हुजे। हा, हाकिम ऐं खेरल पाण में विढ़ियल आहिनि कान, मजू ऐं खेरल खां कमु इहो कीअं कराईंदो? हाकिम खान जो को बि मज़हब न आहे। रही ॻाल्हि मजू ऐं खेरल जी, त उहे पैसनि ख़ातिर कुझु बि करे सघनि था। हा, पोइ आख़िर खान छा सोचियो अथई? इहो ई त पहिरियां दांद थो कयां, उन खां पोइ चोरनि सां या चोरी कराईंदड़नि खां पाप पलांद जो वठूं। मां राति बहादुर खान तरफ़ निकिरी वियुसि, पर हुनखे चवंदुसि त दिलावर खान सां ॻाल्हाए, पोइ थी सघे थो त कुझु नयूं ॻाल्हियूं असांजे साम्हूं अचनि। छा थियो अथई? आशिक मजबूर भली केॾो बि कंधार हुजे। आशिक मजबूर भली केॾो बि कंधार हुजे। ॻाल्हि त ॿुध, हिन जो मथो तो ई ख़राब कयो आहे, तो ख़राब कयो अथईसि। न जन्नत न, मुंहिंजो मथो अधी खेरा न, पर तो मुंहिंजो मथो ख़राब कयो आहे। तूं छा? मूं? ॻाल्हि त ॿुध, मूं छा कयो आहे तोखे? तुंहिंजी अदाउनि जन्नत मुंहिंजे दिलि खे दीवानो बणाए छॾियो आहे। ख़ैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे। गुलाम कादर मस पंहिंजे दिलि जी ॻाल्हि कई आहे। छा कयां, मजबूर आहियां। भला तो छा चयो साजुरी? आशिक मजबूर भली केॾो बि कंधार हुजे। आशिक मजबूर भली केॾो बि कंधार हुजे। अरे सूह जो सलामी थींदो, सनम जो सलामी थींदो, ओ भली पो भोतार हुजे। आशिक मजबूर भली पो हुजे। अरे मूंखे छा सम्झायो, मां न अञा थपा कंदो। आशिक मजबूर आशिक मजबूर अने घणो थापींदो। मजबूरा मूंखे थाप त छा, पर जेकर हिन मूंखे छेणा खणा पिया न, मां उहे छेणा बि खणंदुसि मथे ते।
बस हाणे बस घणो सियाणो नथी घणो सियाणो कहरा जेसर ॾेखार हुजे जन्नत खे ओ मुंडे आयो आ मुंडे तोड़े कोन आयो आ हां जो हरू करो बेटी जी साफ करे ठीक ठीक बीठो हुजे ऐं पाण थी वञो जेॾी महिल घंटो हितां वेंदो न पोइ आऊं ईंदुसि पखो त ॾेई वञ पखो ॾेई वञ अधीखेरा मूंखे तूं इहो त ॿुधा इहा भला मूंसां ठहंदी की न कोन ठहंदी भला जे ठहंदी त कॾहिं ठहंदी हाय हाय गुलाम खादर छो न ठहंदी कहरा जेसर ॾेखार हुजे हिन माईअ जो निकाह थींदो त सिर्फ़ तोसां ई थींदो भला ॿुध पोइ अहिड़ो को ॾसु ॾे त जीअं इन माईअ जी दिलि सफ़ा ई मेण करे छॾिया को अहिड़ो ई ॾसु ते बि आशिक़ थिया जहिड़ा ॿ टे आशिक़ ॿिया थिया त पोइ मुल्क लोॾनि में कहिड़ा हाल आहिनि मूसा खान? ख़ैर तव्हां ॿुधायो? हुकुम कयो, अॼु वरी कीअं यादि कयो अथव? मां फोन तव्हां ॾे इन करे कयो त तव्हांखे का ॻाल्हि यादि बि अचे। कहिड़ी यादगिरी? यादगिरी याद सुभाणे ॾाॾनि जी गोया ख़ान खे ॿुधाए छॾियो। ख़ान जा ॾांद चोरी थी विया आहिनि ऐं इहा तव्हांखे बख़ूबी ख़बर बि आहे। पोइ बि बहादुर ख़ान ही शर्त आहे, इज़त जो मसलो आहे। ॾांद चोरी थी वञनि या मरी वञनि, मां उन जो पाबंद न आहियां। मूसा खान किथे बि हलंदव न ऐं ॻाल्हियूं कराईंदव त मां कंहिंसां बि बदल न आहियां बहादुर ख़ान। किथे हली ॻाल्हियुनि करण जो लाचार मूसा खान खे न आहे। हा बस जेकॾहिं तव्हांजा ॾांद मैदान में न लथा त पोइ 2 लख मूंखे घुर्जनि बहादुर ख़ान, छो त ख़ान जो ज़ामिन तूं आहीं ऐं मां हमेशह तुंहिंजी ज़मानत ते भरोसो कयो आहे। इन जे करे हाणे मूंखे इंतज़ार करणु न खपे। बस 2 लख मूंखे खपनि। जेकॾहिं ॾींदे त वाह वाह थी वेंदी, जेकॾहिं न ॾींदे त पोइ मूसा ख़ान रक़म वठणु ख़ूब ॼाणे थो, बहादुर ख़ान ख़ूब ॼाणे थो। हेलो मूसा खान, मूसा खान, हेलो हेलो। भला साईं ॻाल्हि कबी चिटी जंहिंमें भितर में मिटी। तव्हां बि फॾई ॾिठा हूंदा पर मूसा खान जहिड़ो फॾई कंहिं तरह में ई कोन मिलंदो। मोह ॾेई वठिबो बालू, मूसा खान सां ई मोह ॾेई वठिबो। मां छा चयो न ॿुधी? माफ़ी घुर, पहिरां ते तरह की माफ़ी घुर, वड़ माफ़ी। हाणे त मूंखे माफ़ कयो न। हा हाणे डर मुंहिंजी नज़रनि खां वञा केॾे ॿिए ते सोणे खे बि ॾिसंदी वञ जंहिंजी चुट ते मुंहिंजो सिर खणण जी तूं कोशिशि कई हुई। सोणी छा पई ॾिसे? रख सकीना जे पेरनि ते हथ। मूंखे बंदूक हणी मारे छॾ। मां सकीना जे पेरनि ते हथ रखी छा हथ जोड़े बि माफ़ी न वठंदसि। जेकॾहिं मां ॾोह ई न आहे कयो त पोइ माफ़ी छाजी घुरां? तूं केरु थींदी आहे जेका माफ़ी न घुरंदी आहे? माफ़ी न घुरंदी आहे?
दिलावर खान जो हुकुम तू न मञींदी है केर थींदी आहे तूं Yeah. Please tell me that I can't, that I won't, that I fail, that I'll never make it out, yeah. Please tell me all the bad, never good, fill my head full of every single doubt, yeah. Please say any negative thoughts, I pop off when I hear people say I cannot. I get off to the thought of proving everyone wrong, I won't stop to the top, so you better back off and get lost. I'ma stay loud, stay proud, never running out, never heading south. I'll be spreading out, call it word of mouth, can't put me down, I'll be getting loud. You can have your doubts, not what I'm about, have your f***ing cloud, it be raining now. I keep making sound, go another round, I'm legend bound, can't stop me now. You don't wanna fuck with me, a slow burn like a disease. Just tell me that I can and I'll show you things that you couldn't believe. Just tell me that I can. 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 Cause I just wanna hear it out your mouth, yeah. Give me fuel, it's a tool that I use to go ahead and run my mouth, yeah. I take shots, I take loss, I make shots, I miss lots. That's how you get big boss, you get yachts, you swing lots and pop off a big shot. I ain't done chasing, got big dreams, bigger things, impatient. Who's at the top think they need खाना मूसा खाना जी फोन आई छापियो चवे चए पियो त सुभाणे को या त डांद मैदान में लाए या 2 लाख रुपया शर्त जा भरे गोए जी तारीख़ हटायूं था चेस ताईं मां डांद हथ करे वठां कौन तो मने जगह नथो मने न मोकल हराए वठे शर्त जा पैसा न खाना न यो असूल जे खिलाफ थींदो उसूल जी भन करी मूसा तो करे मां न भली किथे वञी ॻाल्हियूं कराए गोई मां न निकिरंदुसि मूसा खान ख़ुदि निकिरंदो छो त हीअ सां इत्तेफ़ाक़ थी वियो आहे मूसा खान खे त बहानो घुरिजे बहानो बाक़ी फॾा करणु मूसा खान खां पोइ सिखे तौबा मूसा खान जे फॾे खे मुंहुं ॾेई वठंदासीं पर हिन वक़्तु हिकु नओं मसइलो साम्हूं आयो आहे जंहिं लाइ मां अची हिते पहुतो हा खाना कुझु ख़बर ॿुधी अथनि वरी बि खुली ॻाल्हि कयो मुंहिंजो शक मूसा खान मथां पर डांद दिलावर खान जे ॻोठ मां निकितो हा बाबल साईं तव्हांजो पहिरियों बि त दिलावर खान जे ॻोठ वियो हो हा बालू कुझु शक इहो बि आहे जो डांद उतां निकितो पर यार मुंहिंजी दिलि नथी मञे मुंहिंजो अञा बि पूरे में पूरो शक मूसा खान मथां आहे मुंहिंजा डांद उन ई कटाया आहे हा खान जेकॾहिं ॿियो डांद बि दिलावर खान खां निकिरे थो पोइ त शक बि ख़तमु थी वेंदो मूंखे ख़ौफ़ आहे किथे ॿियो डांद कुसिजी न वियो हुजे जेकॾहिं ॿियो डांद कुसिजी वियो न पोइ त केतिरी बि कोशिशि कंदासीं असुली चोरनि ताईं कोन पहुचंदासीं ॾींहुं अॻे या पोइ असुल चोर खान खां लिकी कोन सघंदा हा हा खान तव्हां मूंखे ॿुधायो त मूंखे छा करिणो आहे मूंखे सिर्फ़ु दिलावर खान खां एतिरी पक करे ॾियो त हुन मजूअ खेरल खे कहिड़े हिसाब सां हुते पनाह ॾिनी उन हवाले सां दिलावर खान असांजो ॾोही आहे छो त ठाह थियल हुयो उन खां पोइ बि हू असांजे दुश्मननि खे पनाह ॾींदो रहियो त पोइ तॾहिं त चवां थो त तव्हांजो हुन सां रूबरू मिलणु ज़रूरी आहे जेसि ताईं हुननि सां तव्हां साम्हूं न मिलंदो त हक़ीक़त कॾहिं बि साम्हूं न ईंदी मां सुभाणे वञी दिलावर खान सां मिलां थो इन खां अलावा थोरी घणी ॼाण पुलिस खां बि वठणी पवंदी कीअं ख़बर पवे त उन्हनि एतिरो कामयाबु छापो खयो थी मां कोशिशि कयां थो अला ख़ैर कंदो ॾींहं ॿिनि में इहा समूरी हक़ीक़त साम्हूं अची वेंदी